शामिल कंदासीं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर करे रहिया आहियूं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर में असां शेयर करे आहियूं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। ख़बर असां शेयर करे आहियूं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर असां शेयर करे आहियूं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। अहम ख़बर असां शेयर करे आहियूं। खैरपुर में JWC पारां रानीपुर में पीरन जी हवेली में मुबैना तौर तशद्दुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़े जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ख़ान मोहम्मद सोलंगी खां। जी ख़ान मोहम्मद, JWC पारां SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वियो आहे, इन बाबति आगाह कजो। हाँ जी जी बिल्कुल अव्हांखे ॿुधाईंदासीं त इहे 4 ॾींहं अॻु जेको रानीपुर में बेदर्दी सां पीर सां जेको हवेली में क़त्ल थी वियल फातिमा फरोड़ो जे क़त्ल ख़िलाफ़ ऐं सिंध में जेको वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ जेको मरियम चौक ते JWC ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि खां अलावा वकील बिरादरी ऐं सिविल सोसाइटी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे, जंहिंमें सभई जेके माण्हू शरीक आहिनि। अव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हीउ जेको धरणो ऐलानियल हो, जंहिंमें हीउ मुख़्तलिफ़ माण्हू जेके पहुतल आहिनि हिते खैरपुर खां अलावा सक्कर, कश्मोर, कंदकोट ऐं नौशहरा फिरोज खां अलावा मुख़्तलिफ़ इलाइक़े जा माण्हू जेके हिते मौजूदु आहिनि, जेके मुख़्तलिफ़ जाइनि तां आया आहिनि। हुननि जो चवणु आहे त जेसिताईं जेको फातिमा फरोड़ो जहिड़ा अहिड़ा वाक़िया थींदा रहंदा उन ताईं असांजा अहिड़ा एहतिजाज जारी रहंदा। अव्हांखे इहो ॿुधाईंदा रहूं त जीअं शहीद इरशाद रांझाणी, डॉक्टर अजमल सावंत जहिड़ा जेके वाक़िया थिया, साहबी मुश्ताक खंडा या असगर खंडा या हाणे ताज़ो जेको आहे जान मोहम्मद मार खे जेको क़त्ल कयो इन हवाले सां JWC पारां जेके एहतिजाज आहिनि उहे सिलसिला शुरू असांजा कया विया। ऐं हाणे बि जेको ही पंहिंजो धरणो आहे हिन वक़्तु SSP ऑफिस में जारी आहे, जंहिंमें सभई माण्हू मौजूदु आहिनि। जी अच्छा ख़ान सोलंगी, ही एहतिजाज जी जेकी रैली आहे इहा कहिड़े कहिड़े रूटनि खां थी करे खैरपुर ऑफिस पहुती आहे SSP जी ऑफिस?
जी जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदा त ही प्रेस क्लब खां जेको आहे शुरू थी जेका कचहरी रोड खां माल रोड खां थींदी जेको आहे सो हिते पंहिंजो मरियम तौर ते पहुती आहे जिते जेको आहे सवनि जी तइदाद में अॻु में माण्हू मौजूदु आहे ऐं उन खां अलावा हुतां जेके रैली में माण्हू केतिरा ई मुख़्तलिफ़ गाॾियुनि में कारुनि में मोटरसाइकिलुनि ते ऐं पंध बि जेके आहिनि माण्हू हिते पहुता आहिनि ऐं जेकी हिते अॻु में मौजूदु आहे उन पंहिंजे मुख्य रैली में शरीक थी करे मरियम तौर ते हाणे असीं SSP ऑफिस में अंदर जेको आहे मौजूदु आहियूं पर हिन वक़्तु ताईं पुलिस पारां को बि जेको आहे असां सां का ॻाल्हि ॿोल करण वारो हिन वक़्तु ताईं कोन पहुतो आहे। जी ठीकु आहे ख़ान सोलंकी तफ़सील ॾियण लाइ महिरबानी। जी नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻुवाणी में SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। इहा अहम ख़बर अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। ख़ैरपुर में JWC सां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻुवाणी में SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। इहा अहम ख़बर अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻुवाणी में SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे आहियूं। ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फ़ौत थी वियल नींगरी फातिमा फरोड़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻुवाणी में SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सिंध टीवी जो रिपोर्टर अली जाफ़री। जी अली, ख़ैरपुर में JWC पारां SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे, इन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु जेको आहे JWC पारां नींगरी फातिमा जेका फरोड़ जे खून सां इंसाफ़ लाइ SSP खैरपुर ऑफिस आॾो जेको एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। हिन वक़्तु जेको आहे एहतिजाजी जेका रैली आहे उहा SSP ऑफिस अंदरि जेको आहे आॾो जेको आहे पहुची चुकी आहे, जिते जेको आहे JWC जा सवनि जे तादाद में कारकुन जेको आहे मौजूदु आहिनि, जेके हेठि वेही इहो ई जेको आहे मुतालबो जेको आहे करे रहिया आहिनि त जेके वधीक जेके जवाबदार आहिनि, जेके अहिड़ा सिंध अंदरि जेके वाक़िया थियनि था, जीअं उहे वाक़िया जेको आहे पेश न अचनि। हिन JWC जे जेको आहे एहतिजाज जी जेका अॻुवाणी आहे JWC जो मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी जेको आहे शौकत नूनारी करे रहिया आहिनि। हिन एहतिजाजी रैलीअ में सिविल सोसाइटी, वकील, सहाफ़ी, अदीब तोड़े जेको आहे दानिशवरनि जे वॾे तादाद में जेको आहे शिरकत जेको आहे नज़र पई अचे। ऐं हिकु ई जेको आहे नारो पियो लॻे त सिंध अंदरि जेको आहे वॾेरा निज़ाम ऐं पीर जागीरदारा निज़ाम खे जेको आहे असां तस्लीम न था कयूं। ऐं हिन वक़्तु जेको आहे एहतिजाज जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। SSP ऑफिस अंदरि जेको आहे रैली जेको आहे पहुची हिन वक़्तु जेको आहे धरणे जी सूरत अख़्तियार जेको आहे करे वई आहे। धरणो जेको आहे हिन वक़्तु बि जारी आहे। जी अच्छा अली जाफ़री, इहो बि ॿुधाइजो त छा हींअर धरणो जारी आहे, छा पुलिस जा अमलदार उते पहुता आहिनि ॻाल्हियुनि जे लाइ? बिल्कुलु जेको आहे पुलिस धरणे वारी जाइ ते जेको आहे बार बार जेको आहे हुननि जा अमलदार जेको आहे JWC जा जेके क़ाइदीन आहिनि उन सां ॻाल्हियुनि लाइ जेको आहे हिते अचनि पिया। जेको आहे पुलिस जे ज़राए वटां जेको आहे इहो बि चवणु आहे त थोरी देरि बाद जेको आहे SSP खैरपुर पाण जेको आहे अची हिते जेको आहे ॻाल्हियूं जेको आहे करे ऐं मुज़ाहिरो जेको आहे ख़तमु कराइण लाइ पहुचंदो। जी ठीकु आहे अली जाफ़री, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।
जी नाज़रीन, सेंटिव न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु हो। हुन ॿुधायो त ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फोत थी वियल नींगरी फातिमा फरोज़ जे खून जे इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। उन धरणे में जेको आहे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली ऐं उन सां गॾोगॾु जनरल सेक्रेटरी जेको आहे उहो बि मौजूदु हुआ जिन अॻुवाणी कई आहे। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु ताईं पुलिस अमलदार त न पहुता आहिनि, पर धरणो हिन वक़्तु असांजो जारी आहे। हिन वार असां खे आगाह करे रहिया आहियूं। ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फोत थी वियल नींगरी फातिमा फरोज़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻुवाणी में SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फोत थी वियल नींगरी फातिमा फरोज़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। हिन वक़्त सां वधीक गुफ़्तगू कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली साहब। अस्सलाम वालेकुम ज़ुल्फ़कार ख़ासकली साहब। जी ज़ुल्फ़कार ख़ासकली साहब, मुसलसल JWC सिंध जे बरंदड़ मसइलनि खे जेको आहे सोन ते एहतिजाज करे रही आहे। हीउ बि हिकु वॾो बरंदड़ मसइलो आहे, हसास मसइलो आहे फातिमा फरोज़ जे हवाले सां। इन में बि JWC सभिनी खां अॻिते आहे। हिन वक़्त तव्हां SSP ऑफिस अॻियां धरणो वणी वेठल आहियो। छा पुलिस अमलदार हिन वक़्त ताईं पहुता आहिनि? जी बिल्कुल, JWC तरफ़ां शहीद फातिमा फरोज़ जे क़त्ल जे ख़िलाफ़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ SSP ऑफिस जो असांजो धरणो जारी आहे। ऐं सवन जी तादाद में जेको कलमकार समाजी अॻुवान उन जे जेकी अमड़ आहे ऐं न्याणीअ जी शहीद जी उहे सभु हिते गॾु आहिनि। अञा ताईं कंहिं क़िस्म जो को बि अमलदार न आयो आहे। ऐं असांजो अमलदार जे हवाले सां केस थिया न, पर असांखे इहो एहतिजाज आहे त उन जेके कातिल उन खे गिरफ़्तार कयो। अच्छा ज़ुल्फ़कार साहब, इहो बि ॿुधाइजो त जेको असद शाह आहे, असद शाह चवे पियो त मौत जेको आहे सो उहो तबी आहे, पर जिस्म ते निशान त नज़र अचनि पिया नंढड़ीअ खे। इन हवाले सां मां छा चवंदो? जी बिल्कुल, जेकी CCTV फुटेज आहे उहो साफ़ ज़ाहिर आहे त उन न्याणी जेकी आहे उहा कपिड़नि खां हली आहे। ऐं उनजे जेके वीडियो वायरल थियो उन में तशदुद जा निशान आहे। ऐं असद शाह जेको आहे उहो बिल्कुलु मञे थो त हुनजो घर आहे, पर असांखे अफ़सोस आहे ॾियणो पए त पुलिस हुनखे लिकाइण जी कोशिशि थी करे ऐं थी सघे थो हुनखे रिपोर्ट चेंज कराइण जी का कोशिशि करे। उनजे करे बासर माण्हू जवाबदारनि खे बचाइण लाइ कोशिशि करे रहिया आहिनि, छाकाणि त हेॾा वारस ग़रीब ऐं मिसकीन आहिनि। जी ज़ुल्फ़कार ख़ासकली साहब, इहो बि ॿुधाइजो त असद शाह इहो बि चवे पियो त असांजी जेकी हवेली आहे उतां माण्हू जेके मुअल आहिनि उहे बि ज़िंदा थी वेंदा आहिनि। ख़बर न आहे त फातिमा कीअं गुज़ारे वई। हालांकि मां ॾिठो हूंदो त हवेलियुनि ते जेके नौकरनि या ॿानियुनि जी रिहाइश जेका हूंदी आहे उहा अलॻि हूंदी आहे। पोइ हीअ आलीशान कमरे में न्याणी कपिड़नि खां आजी कीअं थी ऐं कीअं तड़पी मरी। इन हवाले सां मां छा चवंदो? जी नाज़रीन, राब्तो असांजो कटिजी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर मां खे आगाह करे आहियूं। ख़ैरपुर में JWC पारां राणीपुर में पीरनि जी हवेली में मुबैना तौरु तशदुद सबबि फोत थी वियल नींगरी फातिमा फरोज़ जे खून सां इंसाफ़ लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे SSP ऑफिस अॻियां धरणो वियो आहे। मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻुवाणी में SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वियो आहे।